बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि अस्समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनु दाइमु अला अदाइहिम मलऊनीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल मासूम अफ़ज़लुल अमाल अल इंतज़ारुल फ़रज। सामीन नाज़रीन मोहतरम, असांजी हीअ चौथी गुफ़्तगू इन उनवान तहत त ग़ैबत कुबरा जे ज़माने में मोमिन जूं ज़िम्मेवारियूं छा आहिनि। गुफ़्तगू इन जाइ ताईं पहुती त मौला इमाम ज़मान अलैहिस्सलाम पंहिंजी दुआए फ़रज में जिथे मोमिननि खे इहा दुआ घुरण जो हुकुम थो ॾिए, कन हू मौला सम्झाइण थो चाहे त मोमिन कीअं हुजणु खपे। जंहिंमें असां इन मक़ते इन हिस्से ते पहुता हुआसीं जंहिंमें मौला इंसान जे अहम आज़ा जवारिह खे ज़िक्र कंदे उन्हनि जूं ज़िम्मेवारियुनि खे बयानु थो करे। जंहिंमें आहे त वसदिद अलसिनतना बिस्सवाब वल हिकमा, असांजी ज़बान खे हिकमत ऐं भलाई सां भरे छॾ, यानी असांजी ज़बान सचाई ॻाल्हाए, हक़ ॻाल्हाए। वमला कुलूबना बिल इल्म वल मारिफ़ा, ऐं असांजी दिलुनि खे इल्म ऐं मारिफ़त सां भरे छॾ। इल्म ऐं मारिफ़त मोमिन जे लाइ ज़रूरी आहे, ख़ुसूसन ग़ैबत कुबरा जे ज़माने में। उन करे जेकॾहिं इमाम ज़मान अलैहिस्सलाम ईंदा त उन में मोमिन जे लाइ इंतज़ार जो फ़ाइदो इहो आहे जो हुन दिलि में इल्म ऐं मारिफ़त रखी हूंदी। जेकॾहिं इल्म ऐं मारिफ़त न हूंदी त हू इमाम ज़माना खे सुञाणे कोन सघंदो, इमाम जे हुकुम ते लब्बैक न चई सघंदो। मारिफ़त में बि इंसान खे कमाल हुजणु खपे ऐं इल्म बि हासिलु करे। उन खां पोइ आहे वतहिर बुतूनना मिनल हराम व शुबहा। ज़ाहिरनि इहा दुआ आहे त अल्लाह साईं मुंहिंजे शिकम खे हराम ऐं मुश्तबा शयुनि खां महफ़ूज़ फ़रमा, लेकिन मौला इहो दर्स था ॾियणु चाहिनि त कोशिशि करे इमाम ज़माना जी ग़ैबत जे ज़माने में मोमिन त पंहिंजे पेट खे, पंहिंजे शिकम खे हराम खां बचाए। इन करे जो इंसान जी ज़लालत ऐं गुमराही इन पेट जे सिलसिले में थींदी आहे, हराम खाइणु, हराम कमाइणु, हराम ॻोल्हणु, हराम हथु करणु। इन शिकम खे हराम खां बचाइण लाइ मोमिन कोशिशि करे। ऐं इहा एतिरी ख़तरनाक बीमारी आहे, जेकॾहिं शिकम में हराम भरिजी वञे। ज़ियारत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शब आशूर में इमाम ज़मान अलैहिस्सलाम जिन जेको ख़ुतबो ॾिनो हो लश्कर यज़ीद खे, उनखे पूरे ख़ुतबे बयानु करण खां पोइ मौला फ़रमायो त हा, मुंहिंजे हिन बयानु करण खां पोइ सम्झां थो त तव्हां के बि मोमिन न थींदव, तव्हांखे हिदायत न मिलंदी, उन करे जो तव्हांजा पेट हराम सां भरिजी विया आहिनि। माना जेकॾहिं शिकम हराम सां भरियल हुजे ऐं नसीहत करण वारो इमाम हुसैन जहिड़ो हुजे, तॾहिं बि नसीहत असरु नथी करे। त इमाम ज़माना जो इंतज़ारु करण वारो माण्हू जेकॾहिं पंहिंजे शिकम खे हराम सां भरे छॾे त जॾहिं इमाम ज़माना अलैहिस्सलाम जो ज़ुहूर थींदो त मुमकिन ई न आहे जो हुनखे हिदायत नसीब थिए। भले इमाम ज़माना हिदायत करण वारो हुजे या सरकार अमीरुल मोमिनीन हिदायत कनि या मौला हुसैन इस्लाम हिदायत कनि। तंहिं करे मौला हिन दुआ में फ़रमायो आहे त वमला कुलूबना बिल इल्म वल मारिफ़ा वतहिर बुतूनना मिनल हराम व शुबहा। मुश्तबह शयूं बि पेट में न हुजणु खपनि, हराम शयूं पेट में हुजणु। उन खां पोइ मौला ज़िक्र था कनि हथनि जो। वक़फ़ुफ़ ऐदियना अन ज़ुल्म व सरिक़ा, असांजे हथनि खे चोरी खां ऐं ज़ुल्म खां महफ़ूज़ रख। मौला सम्झाइण था चाहिनि त मुंहिंजो इंतज़ारु करण वारो जेकॾहिं पंहिंजे पाण खे मुंहिंजो बनाइणु चाहे थो त पंहिंजे हथनि खे ईअं सिंगारे जो हुनजे हथ खां ज़ुल्म वारिद न थिए, हुनजे हथ सां चोरी न थिए। हथ एॾा पाको पाकीज़ा माण्हू बनाए, जंहिंमें जॾहिं अहिड़ा हथ हूंदा, एॾा पाको पाकीज़ा हथ हूंदा त वञी इमाम ज़माना जे हथ ते बैत कंदा। जेकॾहिं हथ एॾा भला बनायल न हूंदा त इमाम ज़माना अलैहिस्सलाम जो ज़ुहूर जो इंतज़ारु, इहो कामिल इंतज़ारु कोन थींदो। मौला अॻिते फ़रमाइनि था वग़्ज़ुज़ अबसारना अनिल फ़ुजूर वल ख़ियाना, असांजी अखियुनि खे फ़ुजूर ऐं ख़ियानत खां महफ़ूज़ फ़रमा। इंसान जे इलाही सारे गुनाहनि शहविया मां मरकज़ी किरदारु अखि जो आहे। इंसान जे लाइ इमाम ज़माना अलैहिस्सलाम जिन फ़रमाइनि था त ग़ैबत जे दौर में इंसान पंहिंजी अखि खे गुनाह खां ऐं फ़ुजूर खां बचाए। जॾहिं हिन जूं अखियूं इन फ़ुजूर ऐं ख़यानत खां बचियल हूंदियूं त इमाम जे रुख़ अनवर जो दीदार करे सघंदो। ज़माने ग़ैबत में इंसान जे हथनि जे लाइ इहो, इंसान जे अखियुनि लाइ इहो फ़रमायो वसदिद अस्माअना अनिल लग़्व वल ग़ीबा। इमाम ज़माना जूं नसीहतूं क़ुरान जे वारिस जो ॿुधायल क़ुरान कननि ताईं तॾहिं पुॼी सघंदो जॾहिं इंसान जी समात भली हूंदी। ऐं आख़िरी लफ़्ज़ इहे हिन लफ़्ज़नि में आहिनि त वसदुद अस्माअना अनिल लग़्व वल ग़ीबा, फ़ुज़ूल ॻाल्हियुनि ऐं ग़ीबत खां असांजे कननि खे बचा। हाणे जेको कननि खां बचाइण जे लाइ दुआ थो घुरे, कन उहो पंहिंजे पाण खे तयारु करे त कॾहिं मूंखे फ़ुज़ूल ॻाल्हियूं न ॿुधे
ऐं उन खां पोइ इन्हनि कननि सां ग़ीबत न ॿुधे। जॾहिं अहिड़े नमूने सां पंहिंजे आज़ाओ जवारे खे, जीअं मूं अर्ज़ु कयो त उन में क़ल्ब खे मौला न कयो त पंहिंजे दिलि खे साफ़ु करियो, पंहिंजी ज़बान जे लाइ ॿुधाई, पंहिंजे हथनि लाइ ॿुधाई, पंहिंजे अखियुनि लाइ ॿुधाई, पंहिंजे शिकम लाइ ॿुधाई, उन खां पोइ पंहिंजे कननि जे लाइ मौला ज़माना अलैहिस्सलाम नसीहत कई। त इमाम ज़माना सम्झायो त पंहिंजे आज़ाओ जवारे खे एॾो भलो बनायो त जीअं ज़हूर थिए त ओॾीमहिल तव्हां मौला जे लश्कर में सिपाह में शामिलु थी सघो। हेतिरे ताईं इहा गुफ़्तगू आहे। वरी मुआशिरे जा इलाही सारा जेके किरदार आहिनि उन्हनि सभिनि जे बारे में मौला जी दुआ आहे ऐं नसीहत आहे। इंशाअल्लाह आईंदा गुफ़्तगू में इन ते ज़िक्र कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।